हर सना खान मुस्तफ़ा जी हमदोनात इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई के। डायरेक्टर शानवाज अली कादरी। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज पे जलवगर जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तो भाइरो, ॾहीं मुहर्रम जो ॾियारो आ, करबला जे शहीदन जो यादगीरो आ, महबत वारन जो मेड़ाको आ। अल्लाह जे घरन मां हिक घर में असां सभिनी खे रब हाज़िरी जी सआदत बख्शी आ। अल्लाह करीम ही घड़ियों ही लम्हा ही हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। हिन महफ़िल जे मुहाबे असां सभिनी खे करबला वारे शहीदन जे सदके सोने हबीब जे पाक हथन सां कौसर जो प्यालो नसीब कंदो। हिन महफ़िल जा मीज़बान लख मुबारक जा हक़दार आहिनि, जेकी जान फशानी सा हर साल ही महफिल सजाइन था। हर साल इश्क वारा मोहब्बत सा कुर्ब दा कदम खड़ी हाज़िरी भरन था। अल्लाह करीम जो वायदो आ इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन, नेकी करण वारे जो रब हिकड़ो ज़रो बि ज़ायो न कंदो। तवज्जो मुड़िया थोड़ी हाने पंहिंजी गुफ्तगू बंद कयो, कुछ ॿिए खे बि ॿुधो। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज हिन फ़कीर पढ़िया, रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब खे हुकुम ॾिनो त कुल महबूब तूं फरमा, पंहिंजी उम्मत खे आगाह कर, पंहिंजी उम्मत के मुझे हुक्म पहुंचाए। ला अस्अलुकुम अलैहि अजरा, हिन दीन सुन्नत शरीयत तबलीग जे एवज़ आउं तव्हां खां को बि उजूरो, को बि मुआवज़ो, को बि बदलो तलब नथो कयां। इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, सवाइ हिन ॻाल्हि जे जो कराबतदारन रिश्तेदारन मुझे वेझन मिटन मुझे घराने जी मोहब्बत तव्हां खां तलब कयो। मदीने वारे साईं खे रब हुकुम ॾिनो, हबीब पंहिंजी उम्मत खे ऐलान कर, ॿियो कुछ न खपे, मुआवज़ो न घुर्जे, बदलो न घुर्जे, तव्हां खां दुनिया दौलत नोट वोट कुछ न खपे,
ॻाल्हि जो मुतालिबो आहे त मुंहिंजे अहल बैतन सां मोहबत रखो। अञा ध्यानु न ठरियो। थधि में माण्हू अधु थींदा आहिनि, तव्हां वरी गर्मी में अधु थी विया आहियो। अञा हथ मथे करे चओ सुभाणे अल्लाह। अल्लाह कंदो मदीने वारे जे रहमत जी छांव हो गई। रब जो फरमाए त हबीब चई ने ॿियो कुझु न खपे, तव्हांजी माल, तव्हांजी दौलत, तव्हांजी मिल्कियत, मां मोहम्मद कंहिं शइ जो तलबदार न आहियां, फ़क़ति हिकिड़ो मुतालिबो आहे त मुंहिंजे अहल बैतन सां मोहबत रखिजो। ऐं इन जे एवज़, इन मोहब्बत जे एवज़, इन जे बदले में तव्हांखे दुनिया जी कामयाबी, आख़िरत जी कामरानी मिलंदी। इन मोहब्बत रखण वारनि जे लाइ हिते राहत, हुते जन्नत, हिते खुशहाली, हुते जन्नत जी हुज़ूरी। ऐं जेको नबी जे घराणे सां मोहब्बत ऐं मवदत जोड़े थो, मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद सां गॾु मुंहिंजे पाड़े में, मुंहिंजे दर्जे में, मुंहिंजे रहमत वारे साये में मूंसां गॾु जन्नत में। हिकिड़ी आहे मोहब्बत ऐं मवदत, उन जो ज़िद आहे कुल्फत ऐं अदावत। मोहब्बत जो मुतालिबो आहे ऐं कुल्फत ऐं कुदूरत ऐं अदावत खां बचण जो हुकुम आहे। नबी जे घराणे सां, मदीने वारे साईं जे बचन सां, हुजूर जे अहल बैतन सां मोहब्बत रखण जो हुकुम आहे ऐं उन्हनि सां अदावत ऐं दुश्मनी रखण खां बचण जी नहीं थियल आहे त मुंहिंजे नबी जे घराणे सां दुश्मनी न रखिजो, वैर न रखिजो, बुग़्ज़ न रखिजो, कुदूरत न रखिजो। जे इन घराणे सां कुदूरत रखी, उन जी दुनिया बि बर्बाद, उन जी क़ब्र बि बर्बाद, उन जो महशर बि बर्बाद। मदीने वारे साईं फरमायो मन अबगद अहदन मिन अहल बैती हुरम अलैहि शफाअती। मुझे अहल बैतन मां के हिकड़े सां बि बुग़्ज़ रखी। ध्यान आहे मुझे बचन मां, मुझे सैयदन मां, मुझे घराणे मां के हिकड़े सां बि मन अबगद अहदन मिन अहल बैती, मुझे अहल बैतन मां हिकड़े सां बि बुग़्ज़ रखी, अदावत रखी। हुरम अलैहि शफाअती, उन जे मथां मुंहिंजी शफाअत हराम थी वई। जेको मुंहिंजे बच्चे खे नथो सुञाणे, क़यामत में मां उनखे न सुञाणंदुसि। जेको मुंहिंजे बच्चन जो न आहे सो मुंहिंजो न आहे। ऐं ॿी हदीस आहे, मदीने वारे साईं फरमायो त ला युबग़िदुना इल्ला मुनाफ़िकुन शकी। असांजे अहल बैतन सां दुश्मनी ऐं बुग़्ज़, अदावत ऐं कुदूरत सिर्फ़ उहो रखंदो आहे जेको मुनाफ़िक हूंदो ऐं बदबख्त हूंदो। हिकिड़ो मुनाफ़िक नबी जे घराणे सां दुश्मनी रखण वारो चओ मुनाफ़िक, ऐं ॿियो बदबख्त। ऐं हिकिड़ी रिवायत में आहे त जंहिंजो नस्ल सही न हूंदो, जेको पंहिंजे पीउ जो औलाद न हूंदो, जेको पंहिंजे पीउ जो लुत्फ़ो न हूंदो, हलाली बच्चो न हूंदो, उहो नबी जे घराणे सां बुग़्ज़ रखंदो। हलाली माण्हू जे दिलि में मुस्तफ़ा जे हाल सां बुग़्ज़ थी नथो सघे। जेको नबी जे अहल बैतन सां बुग़्ज़ ऐं अदावत जी ॻाल्हि करे न, नुक्तचीनी एतिराज़ करे न, उनखे बाह मां हथ विझी पुछीसि त पुट पंहिंजे पीउ जो आहीं, लॻे थो तूं पंहिंजे पीउ जो पुट न
ही जो मुस्तफा के बच्चन के शान में भौंकी। गरीब वारा मानू जो खोड़ पैदा थी माशाल्लाह लाडू वजू है पटका बाहने पान खे मुसलमान भी सदान था कलमों में पढ़न था पर नबी के घराने से बुज़ कुदूरत कीनो अदालत उन्हनि जे मन में आ कन खोलियो मोरे वारा मुस्तफा सोने जो फरमान बुझो साईं फरमाता ला युबगिदुना वला यहसुदुना इल्ला अहदुन ज़ीद अनिल हौद यौमल क़ियामत बिसियातुन मिनन नार जेको मुझे अहल बैत मां के हिकड़े बच्चे सां भी बुग़्ज़ रखे हसद रखे कीनो रखे जने क़यामत जे ॾियारे मुझे हौज़े कौसर वठी ईंदो त जहन्नम जे सोटे सां उनखे तड़ाए परते भॼाए। अञा न सम्झो जिब्रील ऐं इसराफील जे हथ में दोज़ख जी बाहि जो सोटो हूंदो जहन्नम जी बाहि जो ततल सोटो हूंदो ऐं जेको नबी जे बच्चन जो दुश्मन ईंदो न गर्मी हूंदी उस हूंदी निटण हूंदी 50,000 साल जो ॾियारो फपेरो पीणो पवंदो हिकिड़ो ॾींहुं रोज़ो नथा रखे सघूं चवंदासीं रोज़ो कीअं रखूं ॾहीं मुहरम जो गर्मी जो मौसम आहे रोज़ो सही न सघंदासीं हिकिड़े ॾींहं जी उञ नथो बर्दाश्त करे सघी जॾहिं 50,000 साल उफ पहिरो हिकिड़े मैदान में ज़मीन ट्रामे जी सिज गिराठ जेतिरो क़दुरु मथो अची वेंदो यौम यकूनु नासु कल फराशिल मबसूस जीअं मच्छर शम्मा जे बाहि जे जोदारी पचंदा पजरंदा भुजंदा आहिनि इएं माण्हू भुजंदड़ हूंदा पचंदड़ हूंदा उहो मंज़र हूंदो माण्हुनि खे उञ लॻंदी ऐं ॾिसंदा त हौज़े कौसर बीठो आहे जंहिंजो पाणी खीर खां अछो माखीअ खां मिठो ॻड़नि खां शफ़ाफ़ मुश्त खां सुरहो प्याला एतिरा रखिया हूंदा जेतिरा आसमान में तारा ईंदो त इहो प्यालो मां बि पियां कौसर जो पूरो मां बि हासिल कयां जेॾी महिल वेझो ईंदो त मलाइक उनखे बाहि जो सोटो ठका कढाए निभागा पोइते हट हे कौसर तोखे न मिलंदो नबी जे बच्चन सां बुग़्ज़ रखण वारा तूं कौसर जो हक़दार नहीं कौसर पीअंदा त मोरे जा आशिकाने जने न सर्दी ॾिठी न गर्मी ॾिठी न सियारो ॾिठो न पारो ॾिठो नबी जे पाक घराणे जी मोहब्बत में कहीं आया जलसा मल्हायूं सिक मां महफ़िलूं सजायूं जेके नबी जे पाक घराणे सां मोहब्बत रखण वारा हुया अॼु कौसर जा हक़दार उहे आहिनि जेके मौला अली जा हुबदार जेकी मौला हसन जा हुबदार जेकी करबला जे शहीदन जा हुबदार अॼु ही जन्नत जे हुन कौसर जे प्याले जा हक़दार उहे आशिकाने अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला काबे अंदर चही जी विलादत
मस्जिद में जहजी शहादत मेरी सारी इबादत रियाजत ना मिली एड़ी के सआदत उन जी गली मुआ झली थींदी भले उन जी गली मुआ झली थींदी भले इमामुल मशरिकैन इमामुल मग़रिबैन अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन सुभान अल्लाह। सही फरमाता मन अबग़दल्लाह अहलल बैत हशरहुल्लाह यहूदिया व इन शहिद अल्ला इलाहा इल्लल्लाह। दिलों हाजिर कयो मां हदीस जो तर्जुमो कया हुंदे कयो पुट जलसन में हिकड़ा इंदा है दिमाग के ताला हणी वेंदा है ताके हिते कोन है ना ताला खुले न है ना वो जो सही जो विछा ता जे दिमाग में कुछ दिया तवा के एरो दिया जो क़यामत ताईं वरी न निकल वाह सही फरमाई था मन अबग़दना अहलल बैत जे मुझे अहल बैतन सा बोझ रखियो जे मुझे घराने सा दुश्मनी रखी जे मुझे बच्चन सा बैर रखियो साईं फरमायो हशरहुल्लाह यहूदिया क़यामत जे ॾियारे अल्लाह उनके यहूदियुनि सां गॾु उथारींदो वइन शहिद ला इलाहा इल्लल्लाह भली कलमो शहादत पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो शहादत जो पढ़े पाण के मुसलमान सदाए पाण के मोमिन सदाए नेड़े ते सजदन जा निशान कंध ते बिस्तरो गली गली में तबलीग मिठा सॼो ॾींहुं दावा करे त मां दीन ते हलण वारो आहियां दीन जो ख़िदमत गुज़ार आहियां मां सचो मोमिन आहियां सचो मुसलमान आहियां पंहिंजी दावा करे पर मदीने वारो थो फरमाए त जे मुंहिंजे बच्चन सां बुग़्ज़ अथसि त क़यामत जे ॾियारे यहूदियुनि सां गॾु उथंदो यहूदियुनि सां हदीस बुद्धि गौर कर वो मोरे जा मुसलमान असा समझूता तो नमाज रोजो ही होई दीना इहाई जन्नत में मुसलमानी जी निशानी आ पर मदीने वालों तो फरमाए तो भली कलमो शहादत पढ़े भली नमाज़ पढ़े भली रोजा रखे पर जे मुझे बच्चन सा मुझे अहल बैतन सा बुग़्ज़ ऐं दुश्मनी थस क़यामत जे ॾियारे मुसलमानन सा न उथंदो यहूदियुनि सां हे जेके करबला जे मैदान में अॻियों जेको 22,000 जो लश्कर बीठो हो छा इन नमाज़ कोन पे पढ़ी छा सुभान अल्लाह छा इनखे सुवारियूं कोन हुयूं छा इन्हनि खे कलमो कोन पे ॾायायो छा इन्हनि पाण खे मुसलमान कोन पे सम्झो ये भी पाण खे मुसलमान पिया सॾाइनि पाण खे जन्नत जो ठेकेदार पिया सम्झनि पर इन्हनि जी दुश्मनी मुंहिंजे नबी जे बच्चन सां ऐं जेॾी महिल सैयदना इमाम हुसैन ख़ुतबो ॾिनो मैदान करबला में मुंहिंजो आका हुसैन आयो नाई जे ॾींहं ते जॾहिं नगारा बजाया तबला बजाया जंग जो ऐलान कयो त हज़रत इमाम हुसैन सोने फरमायो त अब्बास
वही चाहिए दऊना हादिहिल अशिया लिनुसल्ली लिरब्बिना। अजो की रात नहीं मुहर्रम की रात है, जुम्मे की रात है। तवा के खबर आ त मां हुसैन दी मोहब्बत नमाज से, मुझी मोहब्बत कुरान से, मुझी मोहब्बत इस्तग़फ़ार पढ़ण सा है। दऊना हादिहिल अशिया, अजो की रात छड़ियो तो मां हुसैन नमाज पढ़ण। जिमल हजरत अब्बास यजीदी लश्कर वंजे सरकरदन वटे अमर बिन साद वट वियो। चवण लगो ए अमर बिन साद मुखे सोने हुसैन मोकिलियो आ। मां जो सफीर बणजी आयो आया। साईं जो फरमान अज जुम्मे जी रात भलारी रात यौमुल जुमअत ईदुल लना। जुम्मे जो ॾींहुं जुम्मे जी रात असां मुसलमाननि जे लाइ ईद जी रात, इबादत जी रात, रब खे राज़ी करण जी रात आ। जुम्मे जे ॾींहं में हिकु अहिड़ी घड़ी आ जेका माण्हू दुआ घुरंदो आहे रब क़बूल कंदो आहे। हे यज़ीदियो थोड़ी देर तरसो, जुम्मे जी रात मां हुसैन पंहिंजे रब जी इबादत करण थो चाहियां। यज़ीदी पोइते हटी विया ऐं पूरी रात मुंहिंजो सोनो हुसैन, मुंहिंजो आका हुसैन पूरी रात नमाज पढ़ंदो रहियो, ज़िक्र कंदो रहियो, क़ुरान जी तिलावत कंदो रहियो। रात ढलंदी वई, हुसैनी खेमन में हड़ई आरामी थी विया। यजीदी लश्करी हड़ई सुनी पिया। ॿिन्ही पासनि निंड छांइजी वई, हर को सुनी पियो। पर सैयदना इमाम हुसैन हिकिड़ो जागी वियो। हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए मां बीमार हुयुसि, खेमे जे कुंड में लेटियल हुयुसि। ओचितो को गुनगुनाइण जो आवाज़ ॿुधुम, को आवाज़ हल्को धीमो सन्नो आवाज़ ॿुधुम, मुंहिंजे कननि ते आवाज़ पियो। अख खुली वई, साईं फरमायो त हीअं जो ॾिसां त सभु खेमनि वारा सुतल आहिनि पर मुंहिंजो बाबो हुसैन जागी वियो। ज़ुबान ते रब जो क़ुरान अस्तग़फ़ार अल्लाह जे हुज़ूर में केॾीमहिल क़ुरान था पढ़नि, केॾीमहिल सिर सजदे में रखी अल्लाह जे हुज़ूर में सजदा करे दुआ था घुरनि। मौला मुंहिंजे नाने जी उम्मत जी पारत हुजई, उम्मत जी पारत। जिनमल सिर सजदे मां मथे खयूं त हीअं पिया चवनि, ओ ज़माना तूं केॾो बेवफ़ाई। इमाम हुसैन रबी में शेर पढ़े, ए ज़माना तूं केॾो बेवफ़ाई, ए ज़माना तो दिल प्यारनि खे हिक ॿिए खां छिनी धार करे छॾियो। ए ज़माना पीउ खे बचन खां धार तो कयो, भाउ खे भाउ खां छिनी धार तो कयो। ए ज़माना तूं कंहिंसां वफ़ा न कंदो आहे, ए ज़माना तूं हिकिड़े जे पारां ॿिए खे न वठंदो आहे। जेॾीमहिल इमाम हुसैन जा इहे शेर मुंहिंजे कननि ते पिया, मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। मां सम्झी वियुसि त मुंहिंजो बाबो विछोड़े जी ॻाल्हि पियो करे, पंहिंजे जुदाई जी ॻाल्हि पियो करे। त मां उथियुसि, वञी भाकुर पातुमि, बाबा साईं ही ॻाल्हि कहिड़ी कई तव्हां विछोड़े जी जुदाई जी? असांखे परदेस में हिन मुसाफ़िर खाने में, हिन ऋण रेगिस्तान करबला में असांखे अकेलो छॾे तव्हां कीअं वेंदव? इमाम हुसैन फरमायो, पुट ज़ैनुल आबिदीन जेको रब जो फ़ैसिलो आहे
ते मां हुसैन आमना सदक में चई चुको आया बचड़ा सुभाणे हिन मैदान में साजी जुदाई थियण वारी आ मां तोखे सब्र जी तलकीन थो कया रब जे रज़ा ते राज़ी रहण जी तलकीन थो कया कि असांजी इहा ॻाल्हि हली पे तेसी अम्मा साइण उथी इमाम हुसैन जी कुंवार बीबी साइण उथी खेमे मजा निंड मजा उथी ऐं रोअण लॻी आहे इमाम हुसैन पुछो त बीवी छो पई रोई चईंसि मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे मैदान करबला में ख्वाब में थी ॾिसां त हिकिड़ी औरत आहे नकाब ढकियल अथसि चेहरो पाक नकाब में ढकियल आहे ऐं करबला जे मैदान खे बुहारियूं थिए जेडी मल मां करीब वियुसि मूं अर्ज़ कयो अमड़ तूं केरु आहीं पर्दे वारी अम्मा नकाब था चेहरे ता नकाब हटाए ॿुधाए तूं केरु आहीं हिन करबला जे रेगिस्तान खे छो थी बुहारी पई चवण लॻी बीबी सुञाणी न थी मां हुसैन जी अम्मा नबी करीम जी न्याणी अली जी रानी हसनैन जी अम्मा फातिमा ज़हरा सुभाणे हिन मैदान में मुंहिंजा बच्चा शहीद थे मैदान करबला में सुभाणे मुंहिंजो अली असगर गुलाब जो गुलड़ो शहीद थींदो मुंहिंजो अली अकबर शहीद थींदो मुंहिंजो कासिम कुर्बान थींदो मुझे जिक्र जो टुकड़ो हुसैन हिन मैदान करबला में शहीद थींदो आओ करबला जा आंगण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सैयदना इमाम हुसैन पंहिंजे बचड़े ज़ैनुल आबिदीन खे सब्र जी तलकीन कई ऐं पंहिंजी घर दयाणी खे सब्र जी तलकीन कई तेसी सैयदा ज़ैनब पेश थी अर्ज़ करे थी अदा साईं ही जुदाई जी ॻाल्हि कहिड़ी था कयो विछोड़े जी ॻाल्हि कीअं था कयो साईं फरमाइनि था ओ ज़ैनब हैदर करार जी न्याणी आहे तुझे जिस्म में खातून चल जो थलिया अली जो खून ओ बहादुर अबे जी बहादुर न्याणी सुभाणे जेको थियणो आहे सो थियणो आहे रब जो फैसलो आहे असां रब जे रज़ा ते राज़ी रहण वारा आहियूं ओ ज़ैनब तोखे नसीहत कया मुझे शहादत का वार न खोल जाए मुझे जिस्म के न पिट जाए और मुझे भेड़ ज़ैनब जाहिलियत वारियों रड़ियों ताहूं न कजाए ओ अति सब्र कजाए जेको सब्र असांखे बाबे अली सेखारियो जेको सब्र अम्मा खातून जन्नत सेखारियो जेको सब्र नाने मोहम्मद करीम सेखारियो असां बच्चन के उहो सब्र मैदान करबला में ॾेखारियो मुंहिंजा दोस्तो हज़रत इमाम हुसैन
पंहिंजे अहले बैतन खे पंहिंजे घराणे खे सब्र जी तलकीन कई आहे। सुबुह जो बाख फुटी आहे। फरमाइनि था पुट अली अकबर बांग ते चल तो मां हुसैन नमाज पढ़ाए। नाने मोहम्मद करीम जो बांगो बिलाल हुंदो हो मिठड़ो आवाज हुंदो हुस। अली अकबर तुझो आवाज भी मिठो आ तू दे हुसैन जो बिलाल तू। जेडी मल हजरत अली अकबर बांग छैया मुझे सोने हुसैन करबला की धरती ते जमायत करे फजर की नमाज पढ़ाई। ओ सुन्नी ओ शिया ओ मुस्तफा करीम दे अहल बैत दा हुक्मदार सोने हुसैन जो किरदार निहार। इमाम हुसैन शियन जो ना है इमाम हुसैन सुन्नत जो ना है इमाम हुसैन सभनी जो इमाम। खुदा जो कसम इमाम हुसैन कायनात वारन जो इमाम इंसान जात जो इमाम। पंचन परावन के मञण वारन न मञण वारन के इमाम हुसैन तरसे कुरान ॾेई वियो तरसे शरीयत ॾेई वियो अल्लाह जे दीन ते हलण जी बात सेखारे वियो। सोने हुसैन फजर जी नमाज जमायत करे पढ़ाई। यजीदी लश्कर भी ॾिठो हुसैनी जमायत भी ॾिठो क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ शहादत छॾियो त हुसैन नमाज जमायत साण पढ़ंदो। हुसैनी सदाई नमाज न पढ़े नमाज छॾींदो यजीद जॾहिं नशो कंदो हो न त पोइ ॿ टे नमाज़ूं नशे में हली वेंदियूं हुअसि। वरी कॾहिं नशे में नमाज पढ़ाइण ईंदो हो न यजीद त 4 रकातुनि वारी नमाज 2 रकातूं पढ़ी सलाम भराए हलियो वेंदो। ख़बर न पवंदी हुअसि 2 पढ़ियुमि या 4 पढ़ियुमि। अड़े नशो करे त यजीद करे जे नमाज छॾे त यजीद छॾे ज़िना करे चोरी करे नशो करे हक़ बराबा खाए ग़रीबनि सां ज़ुल्म करे त यजीद करे। पर जे नमाज पढ़े तो हुसैन पढ़े कुरान पढ़े तो हुसैन पढ़े कुरान के सीने से लाए हले तो हुसैन हले। जेकर सिर नेसे ते हुजे ज़ुबान ते कुरान जी तिलावत करे तो मुझे सुनो हुसैन। मोड़े वाला यो तो खबर सदाए हुसैनी रस्तो शिवबरी इब्न साद वारो रस्तो इब्न जियाद वारो कम करे यजीद वारा सदाए हुसैन जो हुबदार ये तो थी न तो सके। तासिल हबीब व तुजहिर हुब्बहु हाज़ा अमरी फिल बयान बदीउ ला कान हुब्बुका सादिकल अतातहु फ इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीउ। सदाई तो मां हुसैन जो हुबदार आया कम वरी यजीद वारा तो करी। तुझी दावा अजीब आ तुझी दावा ते हैफ आ जेकॾहिं तू सच्चो अहल बैतन जो हुबदार आहीं न त पोइ इहे कर जीअं इमाम हुसैन करे ॾेखारे। उन ॻाल्हि ते अमल कर जेको इमाम हुसैन करबला में सेखारे। जेॾीमहिल मुंहिंजो सुहिणे हुसैन जे निगाहुनि जे साम्हूं बचड़ा शहीद थींदा विया भाइटिया भाणज यके बाद दीगरे अली अकबर आयो। बाबा साईं इजाज़त ॾियो त आउं पंहिंजो सिर वठी नाने जे दीन तां कुर्बानी। इमाम हुसैन फरमायो त पुट तूं मुंहिंजो जिगर जो टुकड़ो ही मुंहिंजे अखियुनि जो ठार ही। हज़रत अली अकबर की शबीह ऐं सूरत मिठे मोहम्मद करीम जी सूरत सां जेॾीमहिल इहा पटको पाए अली अकबर हवेली अक मां निकिरंदो हो त मदीने जा माण्हू सम्झंदा त मिठो मोहम्मद पाण सूरत शबीह मोहम्मदी सूरत हुई ऐं मिठड़ो आवाज़ हुयो।
ताईं बाबा साईं इजाजत ॾियो त मां पंहिंजो सिर वञी कुर्बान कयां। इमाम हुसैन फरमायो त बच्चा ये भी थींदो आहे त पीउ पंहिंजे पुट खे मरण जे लाइ मौत जे लाइ छॾे। अर्ज़ की बाबा साईं क़यामत जे ॾियारे में मां भी पंहिंजे नाने नबी साईं जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त नाना साईं तुंहिंजे दीन जे लाइ मां भी पंहिंजो सिर कुर्बान कयां। जॾहिं इसरार वधियो घणो अली अकबर अर्ज़ गुज़ारी कई पाण पंहिंजे बच्चे खे पंहिंजे हथनि सां पग ॿधायूं, तलवार सींगारियूं, ढाल ॿधूं, घोड़े ते चाढ़े अली अकबर खे रवानो कयूं। जेॾी महिल हीअं अली अकबर वञे पियो त इमाम हुसैन ॾिसे पुट औलाद वारो पंहिंजे नाल ते हथ रखो त बच्चा केॾा मिठा जेॾी महिल इमाम अली अकबर मैदान में वियो, टिनि ॾींहंनि जो बुखारो उञारो अली अकबर, पर जीअं मैदान में आयो ख़ुदा जाने सीरत निगार लिखनि था त जे पासे अली अकबर वञे पियो यज़ीदनि जूं कतारूं केराईंदो पियो। जीअं बिजली चिमकंदी आहे न, केॾी महिल मेमना ते, केॾी महिल मैसरा ते, केॾी महिल साॼे जे कतारुनि ते हमलो पियो करे, केॾी महिल खाॿे जे कतारुनि ते हमलो पियो करे। बसि ख़बर ईअं पई पवे खिण जे चमके वांगुरु अली अकबर जिथे पहुचे पियो यज़ीदनि जूं रहियूं निकिरी पियूं वञनि। चवनि पिया हाय अलीअ जो बच्चो अची वियो, हुसैन जो शेर। दुश्मन भी चवनि पिया त वाह अली अकबर तुंहिंजी शुजाअत, वाह अली अकबर तुंहिंजी पहलवानी, तुंहिंजी बहादुरी। मैदान में निकिरी हज़रत इमाम अली अकबर जो हल मिन मुबारिज़ आहे को मूंसां मुहाॾो अटकाए, आहे को मुंहिंजे मुक़ाबले में अचे। छक्को हणी विया त हिकिड़ो बि कुफर जो यज़ीद जो हिकिड़ो बि बहादुर ईअं उथी न चई त मां अली अकबर जो न मुक़ाबिलो कंदुसि। शेर जो बच्चो शेर आहे। मुंहिंजा दोस्तो जे पासे वियो यज़ीदनि खे ईअं कटींदो वियो जीअं कचरू मूरियूं कटबियूं आहिनि छुरे सां, ईअं यज़ीदनि जा सिर लाहींदो वियो। वाह अली अकबर तुंहिंजी बहादुरी। ऐं केतिरा कलाक लॻी विया जंग कंदे कंदे, ऐं उञ लॻसि, 3 ॾींहंनि जो बुखार हो, उञारो। हिकिड़ी उञ वरी जेॾी महिल माण्हू तलवार हलाए भॼ डुक करे उनमें वधीक उञ महसूस थींदी आहे। पाण पंहिंजो घोड़ो पाक खेमे में मोटाई ऐं बाबा साईं उञ ॾाढो बेहाल कयो आहे। जे हिकिड़ो ढुक पाणी जो मिली वञे, चपड़ा सावा कया, खुश्क मिड़ी आली कया, थोरो पाणी मिली वञे त मां वरी नए सिर यज़ीदनि ते मौत बणदी कड़का। हज़रत इमाम हुसैन फरमायो बच्चा मूं वटि ॿियो त पाणी कोन्हे, पर हीअ मुंहिंजी खुश्क ज़ुबान आहे। हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हो जो मदीने वारे साईं पंहिंजी ज़ुबान मूंखे चूसाई हुई। अली अकबर ओ बच्चा अचो अॼु अबो पंहिंजी ज़ुबान तोखे चूसाए, मन तोखे तस्कीन मिली वञे। हज़रत इमाम हुसैन पंहिंजी पाक ज़ुबान अली अकबर जे बात में विधी। अली अकबर तो चे बाबा साईं हाणे मूंखे तस्कीन मिली वई, इजाज़त ॾियो त वरी वरी मैं पाण मल्हाया। मुंहिंजा दोस्तो हज़रत अली अकबर वरी मैदान में आया। जंग कंदे कंदे काफ़िरनि ते
जे मथा उन्हें यजीदी लश्कर जे मथा उन्हें मुनाफिकन जे मथा कहरे इलाही बनजी कर क्या समय यजीद जा जख्म बाहू वटजी वियो कंजू टंगू वटजी वियो कंजा सिर थड़न कंधार थी विया होनो शिमर पनीत रड़ गई हिकड़ो अली अकबर सजे लश्कर के परेशान करे छड़ियो थई हाणे कटची हमलो कयो चौधारी हमलो कयो हिकड़ो अली अकबर मैदान में आ चौधारी यजीदी कुत्ता फिरी विया यजीदी चौधारी तीरन तलवारन ने संजा वस्कार शुरू करे दिना अली अकबर बहादुरी सां लड़ंदो रहियो हैदरी जोहर ॾेखारींदो रहियो तव्हांजो सॼो जिस्म जेमल ज़ख़्मी थी वियो आहे घोड़े तां हेठि आयो जेमल अली अकबर घोड़े खां हेठि आयो आहे रड़ कई अतरकनी या अबदा बाबा साईं पहुंच जाए बाबा अली अकबर वञण वारो अतरकनी या अबदा बाबा पहुंच जाए जेमल खेमे में इमाम हुसैन बचड़े जी दाह ॿुधी तकड़ो आया करबला जे धरती ते रती जे अंदर जिस्म अली अकबर जो मिट्टीअ में खून में अली अकबर जो सिर जमीन था खड़ी पंहिंजी गोद में विधो पंहिंजी झोली में रखियो ऐं अली अकबर जूं नज़रूं बाबे जे पाक चेहरे ते अबे जूं नज़रूं बच्चे जे चेहरे ते नज़र नज़र सां मिली थी बाबा हाणे अलविदा जेॾी महिल हज़रत अली अकबर शहादत जे प्याले पीतो आहे हज़रत इमाम हुसैन जवान बच्चे जे जिस्म पाक खे खणी खेमनि ॾे अचण लॻो 52 साल उमिरि हुई सैयदना इमाम हुसैन दाढ़ी जा कुझु वार सफ़ेद हुया बाक़ी कारा हुया पर जेॾी महिल जवान बच्चे जो लाश खणी खेमनि ॾे मोटियो आहे त सुवारी सफ़ेद थी फरमाया रज़ीना बिक़ज़ा बिल्लाह असीं पंहिंजे रब जी रज़ा ते राज़ी आहियूं जंहिंमें रब जी रज़ा है ही अली अकबर भी कुर्बान आहे अली अकबर असगर भी कुर्बान आहे कासिम भी कुर्बान आहे पर मूं हुसैन जी जिंद जान भी अल्लाह जे दीन तां मिठा जेमल हज़रत सैयदना इमाम हुसैन जे पंहिंजी शहादत जो बदिलो अचे थो शिमर सीने ते चढ़ी वहे थो फरमाईंदा शिमर मुंहिंजे सीने तां हट मां हुसैन नमाज़ पढ़ण अहिड़े वक़्त में मुंहिंजे आका हुसैन नमाज़ न छॾी अल्लाह जो क़ुरान न छॾियो ओॾी महिल सोणे हुसैन जे ज़ुबान ते हिकिड़ी आयत हुई विर्त हुयो हीअं पिया चवनि त इन्न वली अल्लाहु الذी नज़्ज़ल الकिताब व हुव यतवल्ला सालिहीन मुंहिंजो वारिस मुंहिंजो अल्लाह आहे जेको जे क़ुरान नाज़िल कयो आहे उहो रब मुंहिंजो वारिस आहे उहो ई सालिहनि जो मददगार ज़ुबान ते क़ुरान ऐं सिर सजदे में आ दुनिया वारनि खे सबक था सेखारनि पिया त हुसैन जो किरदार ही आहे हुसैन निमाज़ सां हुसैन क़ुरान जेकॾहिं तोखे नबी जे घराणे सां मुहबत आहे नबी जे आल बैतनि सां उल्फत आहे त पोइ तोखे क़ुरान पढ़णो पवंदो निमाज़ पढ़णी पवंदी मस्जिद जो रुख़ रखणो पवंदो अल्लाह जो ज़िक्र करणो पवंदो न त हुसैनी न सदाए आल बैतनि जो मौला ई न सदाए मौला ई उहो आहे जेको मौला अली जे रस्ते तरीक़े ते हलंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या
हिकिड़ो सुवाल थो पुछां त इहे माण्हू जेके मैदान करबला में जल्दी कारगुज़ारी नबी जे बचनि सां कई सदायो त इन्हनि पाण खे मुस्लमान पे इहे त मुस्लमानी जा दावेदार हुया न इहे पाण खे खत लिखण वारा इहे ई हुया हुबदार सदाइण वारा इहे ई हुया जेॾीमहिल इमाम हुसैन आख़िरी खुतबो करबला जे मैदान में ॾिनो आहे न ये बीठा हुआ जो नाला बटी सजो ओ फलाना तव्हां न जो मूंखे ख़त लिखी था घुरायो कोई मौजूद हुया गर्दन झुकाई बीठा कंध मथे न पिया करे सघनि इहे हुक्म सदाइन पिया पाण खे अहल बैत जा मोहब्बतदार चवाइनि पिया वरी तलवारूं उन्हनि हलायूं मिठा मदीने वारे साईं तॾहिं फरमायो त भली कलमो पढ़े भली नमाज़ूं पढ़े भली पाण खे मोमिन मुस्लमान मोलाई समझंदो हुजे पर जे मुंहिंजे अहल बैतनि सां बुग़्ज़ अथसि क़यामत जे ॾियारे यहूदियुनि सां उतारियो वेंदो तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी पुट अॼु फितना पखड़बा था वञनि मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो वक़्तु ईंदो फितना ईअं पखड़बा जे कारी राति छाईंदी वेंदी आहे पुट जेॾीमहिल कारी राति छाईंदी आहे न तव्हां ॾिसो ओॾीमहिल ऊंदे में काशे नज़र न ईंदी आहे अॻियो माण्हू कंहिं वञी थंभे सां टकराए पोइ भित सां मुंहुं पूछ लॻंदो केॾी महिल खॾे में किरी पवंदो अॼु नांग भला बिछू अची वियो ख़बर न पवंदी आहे साईं फरमाईंदा अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते ईंदो ऊंदाहियूं छाईंदी वेंदियूं ऊंदाह में माण्हू खे कुझु नज़र न ईंदो आहे हे उहो दौर अची वियो आहे अखियूं खोलियो मुस्लमानो सुजाग थियो हक़ जा दावेदार चवण वारा खोड़ आहिनि पर निशानी पथरी आहे क़ुरान ते अमल शरीयत ते अमल सुन्नत ते अमल सोने नबी जे बचन सां सच्ची मोहब्बत हां बेशक अजीज ॿुधाए मदीने वाले साईं फरमायो मीडिया फरो अन्न रजुलन सफन ऐ मिन सफन वहुवा सफुल कदमैन बैन रुकन वल मकाम फसल्ला व साम हिकिड़ो माण्हू बैतुल्लाह शरीफ जो जेको रुकन आहे खजरे अस्वद ऐं जिते मकाम इब्राहिम आहे इन जे विच में जेका ज़मीन आहे न दुनिया जी भली ज़मीन आहे इबादत करण जे लाइ भले में भली ज़मीन बैतुल्लाह शरीफ जो आकुर काबतुल्लाह जो सहन हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भले में भली जाइ इते हिकिड़ो सजदो ॾींहुं मोरे जा लख सजदा इन सजदे जे बराबर नथा हिते लख नफ़ल पढ़ी हिते हिकिड़ो नफ़ल पढ़ी त इन नफ़ल जो अजर मथे सुभान अल्लाह हिते लख रोज़ा रखी न मोरे में दादू में लख रोज़ा रखी पर इन रुकन जे साम्हूं हिकिड़ो रोज़ो इफ्तार करी हितां जे लख रोज़नि खां वधीक जो हिते लख रुपया ख़ैरात करी पर इते वञी हिकिड़ो रुपयो ख़ैरात करी इन रुपये जो अजर अञा मथे आहे मदीने वाले साईं जो फरमाए त इन रुकन ऐं मकाम जे विच में भी को इबादत करे इबादत हिकिड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं न 4 ॾींहं न साल न 5 साल न पर पूरी उमिरि 60 साल 70 साल 80 साल भली 100 साल जमाल पूरी ज़िंदगी हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भी पूरी ज़िंदगी इबादत करे पर सुम्मा लकी अल्लाह वहुव युबग़िदु आल बैत मुहम्मदिन दख़ल अन्नार साईं फरमाईंदा इन हाल में वो जो मुझे बच्चन सां बुग़्ज़ अथसि मुझे आल बैतन सां अदावत अथसि मरी वियो भली सॼी ज़िंदगी रुकन ऐं मकाम जे विच में इबादत कयई इन इबादत जे बावजूद मरंदो त सिधो जहन्नम जी बाहि पुटे या ॻाल्हि सम्झी हले न सम्झी पूरी जिंदगी इबादत की पर नबी जे बच्चन सां बुग़्ज़ हुआ तो बगैर पुछाणे जे वेंदो जहन्नम में पर गदलो आहे गुनहगार आहे नबी जे बच्चन सां मोहब्बत अथसि नबी जे घराणे सां प्यार अथसि अल मर मर मन
मन अहब क़यामत में उन सां उथंदे जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत जेकॾहिं तुंहिंजी करबला जे शहीदनि सां मोहब्बत आहे, जेकॾहिं तुंहिंजी इमाम अली असगर सां मोहब्बत आहे, इमाम अली अकबर सां मोहब्बत आहे, हज़रत इमाम कासिम सां मोहब्बत आहे, जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत नबी जे बचन सां आहे, क़यामत जे ॾियारे तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे, उन्हनि सां गॾु तोखे जन्नत में मुझा सोना हबीब हवेली पाक में हिन साईं उठिया त इमाम हसन भी उठियो, इमाम हुसैन भी उठियो। इमाम हसन चयो नाना साईं पानी पियारियो, इमाम हुसैन भी चयो नाना साईं पानी पियारियो। हुजूर जन उठिया प्यालो भरियो, अवल इमाम हसन के पियारियो, पोइ इमाम हुसैन के। त खातून अतहर सैयदा फातिमा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह शायद तव्हां के मुंहिंजे नंढड़े हुसैन का हसन वधीक प्यारो आहे। अवल उन्हें के प्यारियो, पाण फरमायो त फातिमा मूंखे ॿई मिठा आहिनि, ॿई प्यारा आहिनि, पर उञर हुन जी हुई अवल पाणी हसन घुरियो हो तॾहिं अवल उन्हें के प्यारियो। सुभान अल्लाह। पोइ मौला अली सुतल हुयो, साईं फरमायो त हे फातिमा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, जीअं हिकिड़ी छत जे हेठां मां नबी आहियां, तूं फातिमा हसन हुसैन अली बहादुर राकिब ही जेको सुतल आहे, असां 5 ॼणा जीअं असां हिकिड़े घर में गॾु आहियूं, तीअं जन्नत में बि असां ईअं हिकिड़े घर में 5 ॼणा गॾु हूंदा। मौला अली अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह जे असां 5 ॼणा असां 5 तन हिकिड़े घर में हूंदासीं, फमुहिब्बूना, पोइ असांजा हुबदार किथे हूंदा? वाह मौला तुंहिंजे कदमनि तां कुर्बान वञा, सोना अली तुंहिंजे साल तां सदके वञा। सुभान अल्लाह। मौला अली तो अर्ज़ करे, या रसूल अल्लाह असां 5 ई त हूंदासीं जन्नत में हिकिड़ी जाइ ते गॾु, फमुहिब्बूना, असांजा हुबदार काॾे वेंदा, मोहब्बतदार काॾे वेंदा? त हज़रत हबीब करीम फरमायो त अली फमुहिब्बूना मिन वराइना, असांजा हुबदार असांजे चौधारी उन ई जन्नत में हूंदा जिते असां हूंदा। इंशाअल्लाह हे जेको हेड़ी निकरण गर्मी में तू रही नबी जे बचन जो शान ॿुधण वेठो ही न, इहा तुंहिंजी मोहब्बत तो कंदे हारियो आहे। ख़ुदा जाने इन मोहब्बत जो सिलो मिलंदी जो क़यामत जे ॾियारे मदीने वारे साईं सां गॾु हुज़ूर जे पाड़े में बकवारो भलारो उहो आ जंहिंजो 5 तन सां प्यारो आहे, रहमतूं बरकतूं सब उन्हीअ ले, बेड़ो उनजो सदा पार आहे। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह क़यामत जो ॾियारो थींदो, हीअ मोरे जे आशिक़ाने रसूल जी जमायत हूंदी, ऐं हिन जमायत जो सरवाण सुहिणो साईं नाले मिठो, ऐं साईं मौलाना गुल मोहम्मद साईं हूंदा, अल्लाह खेनि सिहत सलामत ॾे, अल्लाह ताला संदन सायो सुञण ते ता देर क़ाइम दाइम रखे, ऐं उन्हनि जा वालिद गिरामी जन ताज मस्जिद के ताज पहिरायो। सुभान अल्लाह। ही ताज मस्जिद न है, सुञण जो ताज आहे। साईं मज़ार वारनि जे मज़ार ते लख रहमतूं हुजनि, ख़ुदा जाने इहे उन्हनि जूं महिनतूं आहिनि, काविशूं आहिनि, ही मेला मुहम्मदी मतल आहिनि, अल्लाह कंदो क़यामत ताईं मतल रह।
साईं गुल मोहम्मद जा बचड़ा पे अल्लाह से खुश करे ना आलिम सालिह जेड़ा सूरत जा सोहना तेरा सीरत जा सोहना अल्लाह उनके इखलाक में सुठा दिन प्यारा बिना है अल्लाह कदो तही देखो मोहम्मदी मेलो कायम रहंदो दायम रहंदो आशिका चे हिते पगर सुकाई सुभान अल्लाह बेटा असा खुश नसीब आयूं जो असा के नबी जे घराने सा भी मोहब्बत आ त नबी जे असहाब सा सुभान अल्लाह साईं फरमान था जेकरे को मानू सालिह अमल करे चंगा अमल करे एतरा अमल करे जो हिकड़े मानू वट 70 नबियन जेतरा अमल गड थी वने केतरा 70 नबियन जेतरा अमल गड थी वने पर उन जे दिल में अहर जे दाने जेतरो अबू बकर सा बुग़्ज़ जन्नत में बीतो त न पर जन्नत जी खुशबू नसीब न थी हेतिरियूं हदीसूं ॿुधायूं माए अहल बैतन जे मोहब्बत जूं त सभई गुरियूं ख़ुशियूं त उन्हनि खे बि त मोहब्बत आहे न हीअ हदीस ॿुध साईं फरमाइनि था भली इबादतूं करे 70 नबियनि जेतिरा अमल आणे पर जे अबू बकर सां रती जेतिरो केतिरो रती जेतिरो बुग़्ज़ अथसि न जन्नत में वेंदो त न पर जन्नत जी खुशबू बि कोन थींदो जन्नत जी खुशबू 500 सालनि जे पंध ते महसूस थींदी इहो माण्हू जन्नत खां 500 सालनि जो पंध परे हूंदो जंहिंजो अबू बकर सां बुग़्ज़ आहे जंहिंजो उमर सोणे सां बुग़्ज़ आहे जंहिंजो उस्मान ज़िन्नुरैन सां बुग़्ज़ आहे इहो जन्नत जी खुशबू बि न सुंघंदो अल्लाह जो शुक्र आहे असांखे नबी जे बचन सां बि प्यार आहे नबी जे घराणे सां बि प्यार नबी जे असहाबनि सां बि प्यार अल्लाह इन्हें मोहब्बत में जियारींदो इन्हें मोहब्बत में मौत नसीब फरमाइंदो